मुझे प्यारे के जैसा जंहिंखे मां चाहियां थो, अगर तू उन्हें के तो ईजाई तो मुखे तो ईजाई। वाहे या न? अल्लाह जी ज़ात पाक आहे न, रब वहदहू ला शरीक आहे, न उन जो मट आहे, न उन जो सानी आहे, न उन सां को शरीक आहे, न उन जो ज़िद आहे, न निद आहे। वो वहदहू ला शरीक आहे, न उन जो वज़ीर आहे, न उन जो मुशीर आहे। वो रब अकेलो पंज जहान के हलाइण वारो आहे। पर उन रब पंहिंजे मखलूक मझा पंहिंजे प्यारे पैगंबर मदीने वारे मीर के धुनी पसंद करे पंहिंजो महबूब बनायो। रब्बे ज़ुल जलाल मदीने वारे मीर के पंहिंजे महबूबियत जो ताज पहिरायो। रब फरमायो त ही मुझो महबूब थव, जे हिन के ॾिठो ते मुखे ॾिठो, जे हिन सां बेअत कई ते मूंसां बेअत कई, जे हिन जी इताअत कई ते मुंहिंजी इताअत कई। मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह, जे रसूल जी इताअत कई उन्हें मूं रब जी इताअत कई। जे मुझे महबूब जे हथ में हथ ॾिनो उन्हें मूं रब जी ज़ात सां हथ मिलायो। जे मुझे महबूब सां दुश्मनी रखी उन्हें मूं सां दुश्मनी रखी। मुझो महबूब मूंखे प्यारो आहे त जेके महबूब जा महबूब आहिनि उहे बि मुंहिंजा महबूब। ॻाल्हि समझो, महबूब जा बच्चा, महबूब जा अहले बैत, महबूब जा असहाबी, मुहाजिर, अंसार के उहद वारा, के बद्र वारा, के बेअत रिदवान वारा, के फतह मक्के वारा, जेके नबी जा प्यारा आहिनि से मूं रब जा भी प्यारा आहिनि। जन नबी सां दिल लाती आहे से मुंहिंजा महबूब आहिनि। पोइ मदीने वारे जे ज़ात सां, मदनी मीर सां जे मोहब्बत रखी ते मूंसां मोहब्बत रखी। जे मुंहिंजे महबूब खे ईज़ायो उन्हें मूंखे ईज़ायो। पर जे मुझे महबूब जे अहले बैतन के ईज़ायो, जे मुझे महबूब जे सहाबन के ईज़ायो उन्हें मूं रब जी ज़ात के ईज़ायो। इहो आहे रब जो ईज़ा, इहो आहे अल्लाह जो ईज़ा। हुजूर जे अहले बैत अतहार, हुजूर जे सहाबा किराम, महबूब जे प्यारन सां जे मोहब्बत रखी उन्हें खुद मदीने वारे सां मोहब्बत रखी। जे महबूब सां मोहब्बत रखी उन्हें अल्लाह सां मोहब्बत रखी। जे महबूब जे प्यारन सां बुग़्ज़ रखियो उन्हें अल्लाह सां बुग़्ज़ रखियो। ॻाल्हि समझो था? जे महबूब खे ईज़ायो या महबूब जे अहले बैतन के ईज़ायो उन्हें खुद रहबर रसूल के ईज़ायो। जे रसूल के ईज़ायो उन्हें जण रब जी ज़ात के ईज़ायो। ॿुधो, महबूब जे सहाबन के जे ईज़ायो ते अल्लाह के ईज़ायो। जे हुजूर जे अहले बैतन के ईज़ायो उन्हें अल्लाह के ईज़ायो। ऐं रब जो ऐलान आहे, रब जो फरमान आहे त जे रब के ईज़ायो आहे, जे रब जे रसूल के ईज़ायो आहे, इन्हनि ते दुनिया में भी लानत आहे त आख़िरत में भी।